वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि वस्सहबिहि वमन इक्तदा बिहदियहि इला यौमिद्दीन, अम्मा बाद। फ़क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल करीम, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दोस्तों, असां हिन वक्त जे दौर मजा गुज़री रहा आहियूं, वो दौर बिना शक शुबे फितनन जो दौर है। जडे का सोशल मीडिया आम थियो है, हर तरफ का फितनन जी एक यलगार है। इन्हनि फितनन में पंहिंजे दीन ईमान के बचाइण का आसान ॻाल्हि कोन्हे। हिन दौर में उहो माण्हू पंहिंजो पाण खे फितनन खां बचाईंदो जंहिं पंहिंजो पाण खे वाबिस्ता करे छॾियो क़ुरान हदीस सां। ऐं ॿी ॻाल्हि, दुनिया जे अंदर रहंदे हुन पंहिंजो पाण खे उलमा सां ताल्लुक़ में रखियो, त पोइ वॾा इम्कान आहिनि जो फितनन खां बची वञे। तव्हां ॾिसो, अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो। मुअत्ता इमाम मालिक जी रिवायत शेख अलबानी रहमुल्लाह जेके सही करार ॾिनू, पाण 1400 साल अॻु में पंहिंजी उम्मत खे ॿुधाए चुका त गुमराही खां बचण जो कहिड़ो रस्तो आहे। पाण फरमाइनि था, तरक्तु फीकुम अमरैन, आऊं तव्हां में ॿ हुकम, ॿ शयूं छॾे दुनिया मां वञा पियो। लन तज़िल्लू, तव्हां हरगिज़ गुमराह न थींदो। मा तमस्सकतुम बिहिमा, किताबुल्लाह व सुन्नतु नबीही। तव्हां हरगिज़ गुमराह न थींदो जेकॾहिं तव्हां उन ॿिन्ही शयुनि खे मज़बूती सां झलियो। उहे शयूं कहिड़ियूं आहिनि? हिकु अल्लाह जो किताब क़ुरान मजीद, ऐं ॿी शइ आहे अल्लाह जे आख़िरी प्यारे पैगंबर जी सुन्नत पाक। जेकॾहिं इन्हनि ॿिन्ही शयुनि मज़ा तव्हांजा हथ निकिरी विया, या के हिकु शइ खे तव्हां तर्क करे छॾियो, बिलफर्ज़ अहिड़ा गुमराह माण्हू आहिनि। अदा असांजे लाइ क़ुरान मजीद काफ़ी आहे, हदीस जी ज़रूरत न आहे। समझी वठो त पधरो गुमराह
जंहिं बि माण्हू इहा ॻाल्हि कई त असांजे लाइ क़ुरान काफ़ी आहे, हदीस जी ज़रूरत न आहे, सम्झी वठो पधरो गुमराह आहे, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी रसालत जो मुनकिर। छो त कहिड़ो क़ुरान काफ़ी न आहे। खोलियो क़ुरान, अल्लाह छा फरमायो? फरमाई असां ही ज़िक्र, ही क़ुरान पैगंबर तो ते इन जे लाइ नाज़िल कयो आहे लितुबय्यिन लिन्नास मा नुज़्ज़िल इलैहि, तां त तूं इन क़ुरान खे वाज़े करी, इन जी तबयीन करी, खोले माण्हुनि खे समझाई। इन मां छा साबित थियो त क़ुरान में बि अहिड़ियूं जायूं आहिनि जो अल्लाह जो नबी न समझाए को बि इंसान समझी कोन थो सघे। क़ुरान में केतिरियूं अहिड़ियूं जायूं आहिनि, तव्हां बार बार क़ुरान में पढ़ो था, 80 दफ़ा खां मथे ज़िक्र थियो अक़ीमुस्सलात, नवां नमाज़ क़ाइम करियो, नमाज़ क़ाइम करियो। लिखो, पुछो इन्हनि मुनकरीन हदीस खां, छा क़ुरान में किथे नमाज जो तरीक़ो आहे? क़ुरान में अल्लाह ताला गॾो गॾु हुक्म ॾिनो आहे आतु ज़कात, ज़कात अदा करियो। छा क़ुरान करीम में तफ़सील आहे फसल ते केतिरी ज़कात, जानवरनि ते केतिरी ज़कात, सोन ते केतिरी ज़कात, चांदी ते केतिरी ज़कात? छा आहे क़ुरान मजीद जे अंदर? तंहिंजे करे अल्लाह फरमाए थो त इहो पैगंबर जो फर्ज़ मनसबी आहे त क़ुरान करीम जी समझाणी माण्हुनि खे ॾे। ऐं तव्हां त सिंधी ॻाल्हाइण वारा आहियो, अरब समझी कोन सघिया क़ुरान मजीद खे जेसि ताईं अल्लाह जो रसूल समझाए। ॾिसो क़ुरान जी आयत आहे सूरह अल बकरा जी, कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल खैतुल अबयदु मिनल खैतिल अस्वद मिनल फज्र। फरमाई तव्हां खाओ ऐं पियो रमज़ान जी रातिनि में, ॾींहं जो रोज़ो आहे, रातिनि में खाओ ऐं पियो, तव्हांजो अछो धागो कारे धागे खां धार थी वञे, अलॻि थी वञे। क़ुरान जी आयत आहे। अदी बिन हातिम रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे, अरबी ॻाल्हाए थो, समझे थो, क़ुरान जी आयत समझ में कोन आई। हुन समझो त इन मां मुराद अछो धागो ऐं कारो धागो आहिनि। छा थो करे? अछो धागो बि खणे थो, कारो धागो बि खणे थो, विहाणे हेठां रखे थो, जेॾी महिल रख खुले ॿिन्ही खे भेटे पियो। अछो धागो धार थियो आहे या न? रात पूरी गुज़री वई, अदी बिन हातिम रज़ी अल्लाह अन्हु क़ुरान जी आयत खे समझी कोन सघियो। सुबुह जो पहुतो, ॾिसो इहा बि अहम जेका सा ॻाल्हि आहे, क़ुरान समझ में न अचे पहिरीं केॾांहुं वञिणो आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर ॾांहुं। अॼु पाण सुगरा मौजूद न आहिनि दुनिया में, लेकिन हदीसूं त मौजूद आहिनि। पाण वफ़ात करे चुका संदन फरामीन मौजूद आहिनि। तंहिंजे करे के आलिम चयो आहे न त जंहिं माण्हू जे घर में हदीसनि जो किताब मौजूद आहे वो छा समझे? फकअन्नमा नबियुन यतकल्लम, ॼण त पैगंबर हुन जे घर में पाण ॻाल्हाए। हर हदीसो पंहिंजे घरनि में हदीसनि जा किताब रखो, फुज़ूल किताब ॿाहिरि कढो। चाहियो था त घरवारी औलाद दीनदार थिए, पंहिंजे घर में दीनी किताब रखो, क़ुरान जा तर्जुमा तफ़ासीर ऐं उन सां गॾो गॾु हदीसनि जा किताब। हरी अल्लाह जे रसूल वटि पाण सुगरनि मज़ाया अंदाज़ में चयो, अदी तुंहिंजो विहाणो एॾो वॾो थी वियो आहे छा जो ज़मीन राति ॾींहुं उन जे हेठां अची वञे?
पान फरमाइंदा अल्लाह जा बाना इन ही सुफेदी मां मुराद फजर आहे ऐं पिरा फुटी आहे ऐं रात जी उंधा मां मुराद धागे कारे मां मुराद रात जी उंधा आहे अच्छे धागे मां मुराद पिरा फुटी आहे कारे धागे मां मुराद रात जी उंधा आहे सहाबी समझी कोन सघियो कुरान मजीद जे अल्लाह जे रसूल समझाणी ॾिनी अल्लाह जे नबी फरमायो तव्हां में ॿ शयूं छॾियो पियो वञा हरगिज़ गुमराह न थींदो जेकॾहिं तव्हां उन खे मज़बूती सां झलींदा अॼु गुमराहियूं छो आहिनि वॾे पैमाने ते गुमराहियूं आहिनि ख़ुसूसन इन सोशल मीडिया जे आम थियण खां पोइ तव्हां ॾिसो हर माण्हू आलिम थियो वेठो आहे हर माण्हू फतवा ॾे पियो मुफ्ती थियो वेठो आहे ऐं चर्ब ज़बानी जे करे लखे माण्हू उन खां मुतासिर थियनि था ऐं पंहिंजो दीन बि विञाइनि था ईमान बि विञाइनि था ॾिसो क़ुरान हदीस जे अंदरि सभ खां ज्यादा अहमियत जंहिं शइ जी आहे उहा आहे अक़ीदो सभ खां ज्यादा अहमियत अल्लाह जेको पैगंबर मोकिलियो उन सभ खां पहिरीं तौहीद बयान कई अक़ीदे जी समझाणी ॾिनी पाण सगुरा 13 साल मक्के में रहा हदीसन जा किताब खोले ॾिसो हर बुराई मौजूद हुई ज़िना आमजाम खून रेज़ी व्याज खाइण गरीबन मिस्कीन जी मिल्कियत फबाइण शराब नोशी हर बुराई मौजूद है पर अल्लाह के प्यारे पैगंबर फिलहाल उन्हनि खे हिकिड़े पासे रखी सब खां पहिरीं शिरक जो रद कयो हर वो दाई हर वो खतीब हर वो आलिम मुझो जुमलो याद रखो जेको शिरक जो रद नथो करे तौहीद बयान नथो करे वो अंबिया जे तरीके खां थिड़े वो माण्हुनि खे राज़ी करणु चाहे थो माण्हू नाराज़ न थी अल्लाह जा बाना नाराज़ थी वध छा थींदो अल्लाह जे प्यारे पैगंबर छा फरमायो सुनन इब्न माजा जी हदीस है सही सनद सा पान फरमाइंदा ला यमन अन आदन मिनकुम अवामा के भी मानू के शय न रोके केड़ी शय हैबतुन नास मानुन जो खौफ हैबत अवा के रोके न अवा के मानुन जी हैबत खौफ ए डप न रोके केड़ी गाल का ऐं यकूल बिहक़िन इज़ा अलिम जडे हक मालूम थी वने उनके बयान करे न लिकाए हक मालूम थियण खां पोइ उनके निकायणो न आहे उनके बयान करणो आहे पाण सगुरा फरमाइनि था माण्हुनि जो खौफ माण्हुनि जी हैबत तव्हां खे इन शइ खां न रोके असीं तौहीद खे छॾे ॾियूं बाक़ी रहंदो छा कहिड़ी शइ रहंदी अक़ीदो बुनियाद आहे ॾिसो जेकॾहिं के खतीब खे तव्हां ॾिसो अक़ीदे जे बारे में थिड़ियल आहे समझी वठो उन जो इल्म कामिल कोन्हे सही कोन्हे जेकॾहिं को माण्हू चवे त जन्नत में जन्नती सब जा सब अल्लाह जो दीदार न कंदा कुछ कंदा माना उन जो अक़ीदो सही कोन्हे हुन न क़ुरान खे सही पढ़ियो आहे न अहादीस मुबारका जो मुतालो है न उन सलफ सालिहीन जा अकीदे जे बारे में लिखियल किताब पढ़िया सलफ सालिहीन ते एड़ा सख्त है चवन था जेको अल्लाह जे दीदार जो मुनकिर आहे काफिर छो त गुमराह फिरका जहमिया मुतज़िला राफिज़ा ये टई गुमराह फिरका अल्लाह जे दीदार जा मुनकिर पंहिंजे अकुल जे ज़ोर ते बाबा दीदार उनजो थींदो आहे जंहिंजो जिस्म हुजे अल्लाह जो जिस्म त आहे कोन पोइ दीदार कीअं थींदो इन्हनि टिनी गुमराह फिरकनि अल्लाह जे दीदार जो इनकार करे छॾियो पंहिंजे अकुल जे ज़ोर ते इन्हनि जी वॾी गुमराही कहिड़ी आहे मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो
इन ही जुमले खे चवंदो आहियां, गंढ ॾेई छॾियो, गंढ ॾेई छॾियो जुमले खे। हर दौर जे अंदर गुमराह माण्हुनि, गुमराह फिरकनि अल्लाह खे पाण जहिड़ो सम्झियो आहे, इंसान जहिड़ो सम्झियो आहे। इहा ई उनजी वॾी गुमराही आहे, इहा ई वॾी गुमराही आहे। हुननि रब खे पाण जहिड़ो सम्झियो आहे। छो त इंसान जो जिस्म आहे, जिस्म न हूंदो कीअं ॾिसंदासीं। पर जाहिलो कॾहिं सोचियो, ऐं उन्हनि खे चवां थो, अल्लाह क़ुरान में छा फरमायो, लैस का मिस्लिही शैउन, उन जहिड़ी का शइ आई कोन्हे। जॾहिं उन जहिड़ी का शइ कोन्हे, पोइ अल्लाह जहिड़ा मिसाल कीअं थो पेश करी। या त जन्नतियुनि खे सभ खां वॾो इनाम मिलंदो। ख़बर अथव सभ खां वॾो इनाम कहिड़ो आहे? अल्लाह जो दीदार। ऐं अल्लाह सभिनी जन्नतियुनि खे ख़िताब करे चवंदो, ईअं न जो कुझु खे चवे कुझु खे छॾे ॾे, न। हादीस मौजूद है बुखारी के अंदर, मुस्लिम के अंदर। ऐ जन्नतियो, तव्हां खे अहिड़ी नेमत न अता करिया। अल्लाहु अकबर। जॾहिं जन्नती इहो ॿुधंदा, या अल्लाह तो असांजा चेहरा रोशन करे छॾिया, तो हर नेमत असांखे अता कई, हाणे कहिड़ी नेमत रहियल आहे? अल्लाह ताला हदीस लफ़्ज़नि पंहिंजो दीदार कराईंदो, जन्नतियुनि खे अॻियूं नेमतूं विसरी वेंदियूं। हाणे हदीस जे अंदर तख़सीस आहे त अल्लाह कुझु जन्नतियुनि खे दीदार कराईंदो, कुझु खे कोन कराईंदो। आहे कोन, अल्लाह सभिनी जन्नतियुनि खे दीदार कराईंदो। इहो सभ खां वॾो इनाम आहे। जन्नती सभ खां वॾी नेमत। अल्लाहु अकबर। पर छा आहे, जॾहिं अक़ीदे जी ॼाण कोन्हे, हिकु त क़ुरान हदीस जो मुतालो, ऐं ॿियो मुंहिंजो जुमिलो यादि रखो, उलमा सां तालुक़। सिर्फ़ पंहिंजे अकुल खे रहनुमा न सम्झो। जॾहिं बि का ॻाल्हि सम्झ में न अचे, उलमा सां राब्तो करियो, उन्हनि खां पुछो, रहनुमाई तलब करियो। अॼु उहे माण्हू फतवाऊं ॾियनि पिया जेके इंतिहा दर्जे जा जाहिल, इंतिहा दर्जे जा जाहिल, जिन खे का अक़ीदे जी ॼाण ई कोन्हे। ॾिसो, हिकिड़ो आहे बदनसीब, नालो अथसि मोहम्मद अली मिर्ज़ा। चंद साल अॻु में उनजो हिकिड़ो क्लिप ॿुधो, अञा बि उहो मौजूदु आहे, नेट ते अञा मौजूदु आहे। चवे थो, जेके अहल हदीस वारा चवनि था त अल्लाह मथे आहे, इन जी हाणे का बि अहमियत कोन रही आहे। बाबा छो? जी हाणे साइंस साबित कयो आहे धरती गोल आहे, धरती गोल आहे।
ज़िक्र पे कयम इन मोहम्मद अली मिर्ज़ा जो चवे थो त अहल हदीस वारा चवनि था त अल्लाह मथे आहे। हाणे इन जी का बि अहमियत कोन रही आहे, छो त साइंस साबित कयो आहे धरती गोल आहे। चवे थो जेकॾहिं तव्हां जंहिं जाइ ते बीठल आहियो ही मथे इशारो कंदो त तव्हां अमेरिका ॾांहुं इशारो पिया कयो। हाणे इन शइ जी का बि अहमियत कोन्हे त अल्लाह मथे आहे। हाणे अंदाज़ो लॻायो, हिकिड़े माण्हू पंहिंजे अकुल जे ज़ोर ते, साइंस जी हिकिड़ी तहक़ीक़ जे ज़ोर ते उन क़ुरान हदीस जो इनकार करे छॾियो। पहिरीं ॻाल्हि, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, ही क़ुरान मजीद जेको आहे किताब हिदायत, इहो साइंसी इस्तिलाहनि जो किताब कोन्हे, साइंटिफिक टर्मिनोलॉजी जो किताब कोन्हे, किताब हिदायत। ऐं इन खां ई पुछां थो, साइंस चवे थी त सिज न की लहे थो न की उभरे थो, हर वक़्तु मौजूदु आहे। ऐं इहा ॻाल्हि साबित आहे। हींअर दुनिया में अहिड़ा इलाइक़ा हूंदा, सुबुह जो टाइम, किथे ॿिनि परे जो टाइम, किथे शाम जो टाइम, किथे 10 बजे जो टाइम, माना सिज गुरूब थिए ई कोन थो। पोइ जॾहिं साइंस साबित कयो आहे सिज न की गुरूब थिए थो ऐं न की उभरे थो, पोइ छो था लिखो सनसेट टाइम, छो था लिखो सनराइज टाइम? भाई इन जो इनकार करियो न। साइंस चवे थी सिज न उभरे थो न लहे थो, पोइ छो था लिखो सनसेट, छो था लिखो सनराइज? जेकॾहिं तव्हांजे नज़दीक साइंसी इस्तिलाह हुज्जत आहिनि, आइंदा इहे लफ़्ज़ इस्तेमाल न करियो। असांजे लाइ साइंस हुज्जत कोन्हे, असांजे लाइ हुज्जत अल्लाह जो पाक कलाम, प्यारे पैगंबर जो फरमान। खोलियो कुरान मजीद, अल्लाह छा फरमायो? इलैहि यसअदु अल कलमु तय्यब वल अमलु सालिह यरफउहु। अल्लाहु अकबर। कुरान जी केॾी वाज़ेह आयत आहे, कहिड़ी तावील कंदे? हिते उन्हनि माण्हुनि जो व्रत आहे जेके चवनि था अल्लाह हर जाइ ते मौजूदु आहे, अर्श ते मुस्तवी कोन्हे, मथे न आहे, उन्हनि जो व्रत। अल्लाह ताला फरमाए थो इलैहि, अरबी ग्रामर जो कानून आहे, जॾहिं जार मजरूर जी तक़दीम हुजे हसर जी माना पैदा थींदी आहे। इलैहि उन ॾांहुं ही के ॿिए ॾांहुं न, उन ॾांहुं ई जो लफ़्ज़ ज़रूरी लॻाइणो आहे, के ॿिए ॾांहुं न। पाक कलमू मथे चढ़े थो ऐं नेक अमल उनखे मथे खणनि था। हाणे छा जवाबु ॾींदे? छा जवाबु ॾींदे? उहे माण्हू जवाबु ॾींदे जेका चवनि था अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां हर जाइ ते मौजूदु आहे। त आउं पुछां थो, ही पाक कलमू मथे छो पियो चढ़े ऐं नेक अमल छो पिया मथे खणनि? छाजे लाइ? अञा जो दलील, ईसा अलैहिस्सलाम अञा फौत कोन थियो आहे, अञा ज़िंदा आहे। क़यामत खां अॻु में नाज़िल थींदो, उन खां पोइ वफ़ात कंदो, मुस्लमान नमाज़े जनाज़ा पढ़ंदा। अल्लाह ईसा अलैहिस्सलाम जे बारे में छा चयो आहे? इन्नी मुतवफ़्फ़ीक व राफ़िउक इलैया। ऐं ईसा, आऊं तोखे पूरे जो पूरो खणण वारो आहियां, तोखे मौत ॾियण वारो आहियां, वफ़ात ॾियण वारो आहियां, राफ़िउक इलैया, ऐं पंहिंजो पाण ॾांहुं मथे खणण वारो आहियां। छा तव्हां तर्जुमो कंदो? कि नंढी हई सही ते मुराद दर्जाती बुलंदी, पर उन्हनि विसारे छॾियो पोयां सिला उनजो जेको आहे न उहा इलैया। रफ़ा खां पोइ इला जो लफ़्ज़ आहे, इलैया मूडा। हिते दर्जाती बुलंदी आई कोन, हिते अल्लाह ज़ात जे लिहाज़ खां ईसा अलैहिस्सलाम खे पाण ॾांहुं मथे खणी वरितो आहे। ऐं आम ज़िंदगी में बसी गुफ़्तगू कंदा आहियूं, तव्हां ऐं असीं सभु, बल्कि इहो इंजीनियर बि कंदो हूंदो त बाबा मथे वञा पियो, ऐं हेठि वञा पियो, साॼे वञा पियो, खाॿे वञा पियो,
पुछो था अल्फाज इस्तेमाल करो जेकॾहिं इन जी हक़ीक़त आई कोन पोइ छो था इस्तेमाल करो ऐं मथे वञा पियो फलानी शइ मथे आहे। अल्लाह अकबर। दीन जो बुनियाद याद रखी छॾियो सही अक़ीदो। सही अक़ीदो न आहे कंहिं बि ख़तीब खे ॾिसणो आहे ॾिसो त अक़ीदो कहिड़ो बयान करे थो क़ुरान हदीस मज़ा बयान करे थो सलफ़ सालहीन जे फ़हम मुताबिक़ आहे या कोन्हे। जेकॾहिं क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहे सलफ़ जे फ़हम जे ख़िलाफ़ आहे उनजो अक़ीदो बातिल आहे। सभ खां पहिरीं अल्लाह जो कलाम उन खां पोइ प्यारे पैगंबर जो फरमान ऐं प्यारे पैगंबर जो फरमान जेको आहे दोस्तो उन जी वॾी अहमियत आहे। छाजे करे अल्लाह पंहिंजे प्यारे पैगंबर खे आख़िरी नबी करे मोकिलियो आहे। हाणे वरी को पैगंबर कोन ईंदो। जी अल्लाह खुद फरमायो सूरह आज़ाब जे अंदर मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां मां के मर्द जो पी कोन्हे। इन जी माना छा आहे पाण सगोरनि जा टे पुट थिया सभु नंढपण में गुज़ारे विया को बि जवान कोन थियो को बि मर्द कोन थियो। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां मां के मर्द जो पी न आहे बल्कि अल्लाह जो रसूल आहे। इहो सभ खां वॾो एज़ाज़ आहे अल्लाह जो रसूल हुजण ऐं नबूवत खे ख़त्म करण वारो। जेकॾहिं तव्हां खां केरु पुछे न अल्लाह जे नबी जो सभ खां वॾो शान कहिड़ो आहे ऐं ॾिसो यादि करे छॾियो ॿिया जेके बि शान आहिनि उहे बाद में ज़िमनी आहिनि। बुनियादी शान आहे रसूलुल्लाह हुजण। बुनियादी शान आहे रसूलुल्लाह हुजण। मक्के जा मुशरिक बि इन ॻाल्हि खे सम्झंदा हुआ अॼु केतिरा मुस्लमान कोन था सम्झनि। ॾिसो 6 हिजरी जो साल आहे पाण मदीने खां निकिता आहिनि मके उमरो करण वञनि पिया 1400 सहाबा गॾु आहिनि। मके ते कब्ज़ो काफ़िरनि जो आहे हुदैबिया जे मुक़ाम ते उन्हनि रोके छॾियो तव्हांखे उमरो करणु कोन ॾींदासीं तव्हांखे उमरे करण जी इजाज़त न आहे छो त अञा मके ते कब्ज़ो काफ़िरनि जो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर इन वक्त सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान के पंहिंजो सफ़ीर बनाए मके वारनि ॾांहुं मोकिलियो त गुफ्तगू करे। अल्लाह अकबर। केॾो वॾो एज़ाज़ आहे केॾो वॾो एज़ाज़ आहे। सैयदना उस्मान रज़ी अल्लाह अन्हु उहे माण्हू जेके अज़ीम इंसान जे ख़िलाफ़ बकवास कनि था सोची केॾो वॾो एज़ाज़ आहे। मके जे काफ़िरनि को दाव हलियो चाल हली तो उस्मान असी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इजाजत त कोन ॾींदासूं पर तोखे मौक़ो आहे बैतुल्लाह जो तवाफ़ करे वठ उमरो करे वठ। ॾिसो को दुनियादार हुजे हा जेकॾहिं सचो इंसान न हुजे हा मौक़े जो फ़ाइदो वठे हा चयाई न। जेसि ताईं अल्लाह जो प्यारो पैगंबर बैतुल्लाह जो तवाफ़ नथो करे उस्मान कॾहिं कोन कंदो। या पैगंबर सां वफादारी मोहब्बत ताबेदारी इन ई जाइ ते मक्के जो हिकिड़ो सफ़ीर हली आयो अल्लाह जे नबी वटि ॻाल्हि ॿोल जे लाइ। नालो अथसि सुहेल बिन अमर बाद में मुसलमान थी वियो उन टाइम ते काफ़िर हो। जॾहिं आयो उन वक़्तु मुआहिदो तय थियो लिखत में तहरीर में अल्लाह जे नबी फरमायो मथा लिखो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। याद रखो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम खतन जे मथा लिखण तहरीर जे मथा लिखण अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सुन्नत बल्कि कुरान में सबूत आहे। सुलेमान अलैहिस्सलाम जेको खत लिखियो मलक सबारा उनमें छा हो इन्नहु मिन सुलेमान इन्नहु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ये कुरान जो दलील है। भले तुम काफिर के खत लिखो मथा बिस्मिल्लाह लिखी सको था अल्लाह जे नबी चयो तो मथा लिखो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सोहेल फौरन एतराज कयो अर रहमान के असी सुञाणो ही कोन था असी सुञाणो ही कोन था रहमान केरा। लिखो बिस्मिकल्लाहुम्मा अल्लाह जे नाले सां शुरू। ॾिसो पाण सगुरनि तकरार कोन कयो
हिकमत अमली पान चवन था लिखो बिस्मिल्लाहुम्मा जोर कोन था बरी त हर सूरत में बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखण घुर्जे पान कातिब खे चवन था लिख बिस्मिल्लाहुम्मा लिखियो वियो हाणे जॾहिं ॿियो शर्त लिखण जो टाइम आयो पान लिखन था पान लिखराइन था ती मुआहिदो मक्के जे कुरैश उन्हनि जे दरमियान ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरमियान तय थियो आहे। सोहेल वरी एतराज़ कयो अल्लाहु अकबर शेर मोहम्मद थोड़ा वारो गौर सां ॿुधजो हिकिड़े काफ़िर जो जवाब ऐं पोइ हर मुसलमान पंहिंजो तजज़ियो करे एनालिसिस करे त आऊं कहिड़े मुक़ाम ते पैदल आहियां। काफ़िर जो जवाब ॿुधजो छा थो चवे पाण फरमाईंदा लिखो ही मुआहिदो तय थियो आहे मक्के जे कुरैश ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दरमियान। सोहेल चयो न ईअं कोन लिखबो जेकॾहिं तव्हांखे रसूल मञियो हा अॻिते छा चयई लव लौला अलिमना जरूर बजरूर तव्हांजी पैरवी करणी पवे हा। हिकिड़े मुशरिक खे ख़बर आहे रसूलुल्लाह मञण खां पोइ पैरवी करणी पड़ी ऐं असीं कहिड़ा मुस्लमान आहियूं रसूलुल्लाह मञूं था पैरवी कोन था करियूं बल्कि बाद बदबख्त अहिड़ा बिन दौर जे अंदर आहिनि जेके अल्लाह जे प्यारे पैगंबर जी इज्जत एहतराम कोन था कनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर खे घटि वधि ॻाल्हायो वियो आहे घुर्जे इन्हनि मज़म्मत कई। मुसलमान उथनि था कावड़ में मुसलमान उथनि था गुस्ताख जे ख़िलाफ़ छा थो चयो वञे बाबा ही त इंतहा पसंद आहिनि ही त जुनूनी आहिनि। ऐं मिसाल ॾेई तव्हांखे सम्झायां थो ॻाल्हि टुटी वेंदी जेकॾहिं दिमाग़ में विहारींदो। तव्हांखे को माण्हू मां ऐं भेण ते कची गार ॾे गार तव्हांखे ॾे ऐं तवी जज़्बात में अची उनखे थप्पड़ वाहे कढे सही सिधी ॻाल्हि आहे केरु बर्दाश्त कंदो। वरदा खे गार वारिद खे गार गंदी गलीस तव्हां उनखे थप्पड़ वाहे कढो। हाणे हू छा चवे त बाबा ॾिसो केतिरो इंतहा पसंद आहे केॾो जुनूनी आहे मूंखे थप्पड़ पियो वणे केॾो जुनूनी आहे केतिरे क़दुरु इंतहा पसंद आहे मूंखे थप्पड़ पियो वणे। पर जेके अकुल हूंदो सो त चवंदो न शुरूआत कंहिं कई इब्तिदा कंहिं कई तो गार छो ॾिनी रद्द अमल तॾहिं आयो आहे जॾहिं तो अमल ॾेखारियो। ही बेदीन तबको उलमा ते कावड़जे थो मज़हबी इंसाननि ते कावड़जे थो त बाबा ही कावड़जन छो था बदबख्त सोचीन कोन था त जे गार गंद कई आहे घटि वधि ॻाल्हायो आहे उन जी तव्हां मज़म्मत कई उनखे तव्हां निंदियो तव्हीं रिएक्शन खे ॾिसो था तव्हां एक्शन खे जुड़ था ॾिसो। शुरूआत कंहिं कई इब्तिदा कंहिं कई। नबी साहब फरमाए जॾहिं ॿ ॼणा गार गंद कंदा आहिनि गुनाह जेको सो केते ईंदो आहे जेको पहिरीं गार ॾे थो बशर्ते के ॿियो ॼणो हद न टपी वञे। जॾहिं तव्हां अल्लाह जे रसूल खे गार ॾियो था तव्हां बिना शक शुबे काफ़िर आहियो। आऊं चवां थो कुरान गवाह इन ॻाल्हि ते सूरह तौबा खोलियो ऐं इन आयत ते गौर कजो। अल्लाह ताला छा फरमायो कुल अबिल्लाहि व आयातिही व रसूलिही कुंतुम तस्तहज़िऊन ला तातज़िरू क़द कफ़रतुम बाद ईमानिकुम। तर्जुमो त करियो अल्लाह ताला फरमाए थो त पैगंबर तू इन्हनि खे चओ मुनाफ़िक़नि खे छा तव्हीं अल्लाह जो मज़ाक़ उॾायो था तव्हां अल्लाह जी आयतनि तां चथरूं करियो था तव्हां अल्लाह जे रसूल जो मज़ाक़ उॾायो था ठठोलियूं करियो था तव्हां उज़र न करियो तहक़ीक़ क़द कफ़रतुम बाद ईमानिकुम तव्हां ईमान आणण खां पोइ यकीनन कुफ़र कयो। कुरान जा अल्फाज़ आहिनि जॾहिं मज़ाक़ कुफ़र आहे त पोइ गार गंद उहो त वॾो कुफ़र आहे। मज़ाक़ खां गार गंद मथे आहे। जॾहिं मज़ाक़ करण अल्लाह फरमाए तो कुफर आहे पैगंबर सां त गार गंद करण बदरजे औला कुफर। ये असां मुसलमान जी हालत आहे। ये माण्हू सभु सम्झनि था मुंहिंजो जुमिलो यादि रखो
सब समझन था बेवकूफ़ कोनन, पर जिन जा पैसा खाइन था चाहिन था पैसा हलाल करे। तव्हां ॾिठो हूंदो, आउं त नोट कंदो रहंदो आहियां, हर चौथे पंजे महीने ये चङा मुड़ुस ॿाहिरि मुल्कनि जे दौरे ते हूंदा। को अमेरिका पियो घुमे, को बर्तानिया पियो घुमे, को जर्मनी पियो घुमे, को वियतनाम पियो घुमे। सुवाल तो पैदा थिए पैसा आया किथां? यकीन जानो असां जहिड़ो माण्हू कराची वञण जे लाइ परेशान हूंदो, कराची वञण जे लाइ सोचींदा आहियूं हिननि वटि पैसा किथां था अचनि जो साल में ॿ दफ़ा 3 दफ़ा बैनरो कामी दौरा कनि था। यादि रखो हिननि जा आका हिननि खे पैसा ॾीन था, पोइ रिपोर्ट वठनि था। तव्हां हुते केतिरे क़दुरु इस्लाम जे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे, अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ ॻाल्हायो आहे, रिपोर्ट पेश कयो। वो गाइडलाइन ॾियनि था तव्हांखे हीउ कमु करिणो आहे, हीउ तव्हां सां सचा न आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो जुमिलो वरी गंढ ॾेई छॾियो, अल्लाह जो कसम खणी तव्हां तो, जेको पंहिंजे रब सां सचो कोन्हे, पंहिंजे प्यारे पैगंबर सां सचो कोन्हे, उहो क़ौम सां कॾहिं सचो कोन थी। गंढ ॾेई छॾियो जुमिले खे। जेको ख़ालिक सां, मालिक सां, परवरदिगार सां सचो कोन्हे, प्यारे पैगंबर सां सचो कोन्हे, उहो तोसां सचो कीअं थींदो? अल्लाहु अकबर। कल हिकिड़ो क्लिप ॾिठमि पियो, पाकिस्तान सिंध जो हिकिड़ो क़ौम परस्त लीडर आहे डॉक्टर अब्दुल कादिर बख्शी साहब। ठीकु आहे, असांखे हुननि जी ॻाल्हियुनि सां इख़्तिलाफ़ थी सघे थो, आहे बि सही, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे, मज़हबी माण्हू आहे, दहरियो कोन्हे, दहरियो न आहे, मज़हबी माण्हू आहे। पाण चयो त निमाज़ूं पढ़ंदो आहियां, पुट जो ऑपरेशन हींअर थियो ॿाहिरिनि मुल्कनि में, माना इहा तरबियत जो असर आहे न। नंढड़े पुट बि चयो त बाबा जेसि ताईं मुंहिंजो ऑपरेशन थिए सूरह रहमान जी तिलावत हलंदी रहे, सूरह रहमान जी तिलावत हलंदी रहे। पुट जो नालो आहे मोहम्मद, अल्लाह अकबर, तिलावत हलंदी रहे। ख़ुदि पाण लिखियई त डॉक्टर बि हैरान थी विया जा अंग्रेज़, बहरहाल उन्हनि मने कोन कई, चवंदा ठीकु आहे भले क़ुरान जी तिलावत हलंदी रहे। पर ॾिठमि इन ई ॻाल्हि ते बि के बेदीन औरतूं कावड़जी पई। ॾिसो दुश्मनी बार बार चवंदो आहियां, इन्हनि खे हिंदू मत सां कोन्हे, यहूदियत सां कोन्हे, ईसाईयत सां कोन्हे, इन्हनि खे दुश्मनी सिर्फ़ ऐं सिर्फ़ इस्लाम सां, सिर्फ़ ऐं सिर्फ़। चओ था न ॻाल्हाइण जी आज़ादी आहे, हिंदुस्तान में वञी तूं राम खे गार ॾेई ॾेखार, मञा तोखे, कृष्ण खे गार ॾे, उहो त ठहियो, पर के ढगी जेका हुननि जी आहे गऊ माता, उनखे त गार ॾेई ॾेखार। ॾिसो हिंदू तोसां कहिड़ो हाल था कनि, कहिड़ो हाल था कनि। तूं जंहिं मुल्क में रही पियो, मुसलमाननि जो मुल्क, उन मुल्क जे अंदरि तूं अल्लाह जे प्यारे पैगंबर खे घटि वधि ॻाल्हाई, जंहिं असां ताईं दीन इस्लाम पहुचायो, जंहिंजा उम्मत थोरा उहे ॿुधायो तव्हांखे। हुन औरत छा चयो, जुमिलो यादि रखो, उन बदबख्त औरत चयो त हिन क़ौम परस्त लीडर पंहिंजे पुट जो ऑपरेशन करायो, उते अरबी तराना वॼाया हुया। क़ुरान खे छा थी चवे, अरबी तराना। ये गुस्ताख कोन्हे, ख़बर आहे त क़ुरान पढ़ियो विया सूरह रहमान, का नाबीन कोन्हे, मोड़ी कोन्हे, लेकिन अल्लाह जे कलाम खे अरबी तराना चवे पई। हीअ असांजी हालत। सिंध जा नौजवानो यादि रखो, इहे तव्हांजा ख़ैर ख़ा कोन्हे। ऐं बार बार चवंदो आहियां, ना मुराद आहिनि, ना मुराद रहंदा, कॾहिं कामयाब कोन थींदा। रब जो दुश्मन कॾहिं कामयाब कोन थींदा, बल्कि मुल्क जा दुश्मन बि आहिनि, मुल्क जा दुश्मन बि आहिनि। पाकिस्तान मञूं था, इन जो इनकार कोन्हे, मसाइल आहिनि, नाइंसाफ़ियूं बि थीनि थियूं, लेकिन यादि रखो अॼु बि पाकिस्तान अल्लाह जी तरफ़ां हिकिड़ी नेमत आहे। असांजूं भेनरूं हिंदुस्तान जे अंदरि आहिनि। कॾहिं तव्हां पढ़ियो आहे उहे जेके वीचारियूं कॉलेज में पढ़नि थियूं, स्कूल जे अंदरि, उते हिजाब नथियूं करे सघनि, मुंहुं नथियूं ढके सघनि, पाबंदी आहे, कोर्ट पाबंदी लॻाए छॾी। का मुसलमान छोकिरी जेका कॉलेज में पढ़े थी, चहिरो कोन ढकी थी। पाकिस्तान खे केतिरो ख़राब चयो, पर इहा हिते पाबंदी आहे, आहे पाबंदी। असांजूं नियाणियूं, तव्हांजूं नियाणियूं किथे वञी पढ़नि, पर्दो कनि, के रोके थो, के रोके थो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, यादि रखी छॾियो,
ही वाहिद मुल्क का दुनिया के अंदर वाहिद मुल्क है। खोले तौहीद बयान करो, खोले सुन्नत बयान करो, अज ताईं के तव्हांखे रोकियो आहे? बाक़ी साईं तू इन मुल्क के अंदर रही चई तो पाकिस्तान के टोड़ींदासूं, इहो पाकिस्तान छा दुनिया जो को मुल्क बर्दाश्त कोन कंदो। हिंदुस्तान में वञी चओ त हिंदुस्तान न खपे, टोड़ियूं था, ॾिसूं तव्हां त हिंदू कहिड़ो हाल था कनि। वञो अमेरिका जे अंदर, उते रोडनि ते बि नारो हणो असांखे अमेरिका न खपे, पोइ ॾिसो उन्हनि जो रवैयो तव्हां सां। दुनिया जो को मुल्क बर्दाश्त न कंदो जो उते रहण वारो चवे त उन मुल्क खे टोड़ींदसि, को मुल्क बर्दाश्त कोन कंदो। इहा बगावत आहे, ऐं बगावत जी सदा मौत आहे। अल्लाहु अकबर। छा असां करियूं था? उहो प्यारो पैगंबर अल्लाहु अकबर। ॾिसो हर नबी पंहिंजी दुआ घुरी छॾी अल्लाह खां, हर नबी घुरी छॾी। मुस्लिम बुखारी जी रिवायत आहे, अल्लाह जी रसूल दुआ हिकिड़ी पोयां महफ़ूज़ रखी आहे। कंहिंजे लाइ महफ़ूज़ रखी आहे? असांजे लाइ, पंहिंजी उम्मत जे लाइ। ॾिसो केतिरी मोहब्बत आहे। हर पैगंबर दुआ घुरी छॾी, अल्लाह जे रसूल हिकिड़ी दुआ महफ़ूज़ रखी आहे। उहा कहिड़ी? क़यामत जे ॾींहुं पंहिंजी उम्मत जा जेके गुनाहगार आहिनि तिन जी शफ़ाअत कंदा। या रब उम्मती, या रब उम्मती। अल्लाहु अकबर। ऐ मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत। जॾहिं पैगंबर नफ़्सी नफ़्सी पिया कंदा, उते बि अल्लाह जो नबी चवंदो या रब उम्मती, या रब उम्मती। ऐ मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत। बल्कि हिकु दफ़ो पाण रोई पिया, मुस्लिम जी रिवायत आहे, रोई पिया पंहिंजी उम्मत जे बारे में। अल्लाह जिब्राइल अलैहिस्सलाम खे मोकिलियो, अल्लाह जे नबी खे वञी चओ इन्ना सनुर्ज़ीक, असीं जल्दी तव्हांखे राज़ी करे छॾींदासीं, तव्हांखे रंजीदा कोन कंदासीं, तव्हांखे राज़ी करे छॾींदासीं। उहो पैगंबर जंहिंजे बारे में अल्लाह छा फरमायो सूरह तौबा जे अंदर आख़िर में, लक़द जा रसूलुम मिनकुम, अदा बेसर तो कोन पई थी, मिन अनफुसिकुम, तहकीक तव्हां वटि रसूल तव्हांजी जानिन माली आयो आहे दुनिया में। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। तव्हां तकलीफ़ में पओ पैगंबर खे इहा शइ गरी लॻे थी, ॾुखी लॻे। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, तर्जुमो त करियो, तव्हीं तकलीफ़ में पओ इहा शइ पैगंबर ते गरी आहे, तव्हांखे तकलीफ़ में विझण नथो चाहे। ऐं केतिरा मेहरबान, अल्लाहु अकबर। सही बुखारी जी रिवायत आहे, नमाज़ पढ़ाइनि पिया। अॼु असांजा जेके माफ़ कजो अहिड़ा पेश इमाम पे ख़्याल ई कोन कंदा आहिनि त पोयां वीचारो को नमाज़ी बीमार बि आहे, को हाजतमंद बि आहे, को वीचारो पोढ़ो बि आहे, थी सघे तो घणी देर न बीह सघे। पाण सुगरा फरमाइनि था आऊं नमाज़ पढ़ायां, पोइ चाहियां थो त किरत खे तवील करियां, पर वरी तेसि ताईं नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ ॿुधां थो। उन ज़माने में औरतूं मस्जिद में ईंदियूं हुयूं, नंढड़ा ॿार खणी ईंदियूं हुयूं, ॿारनि खे मस्जिद खां न रोकियो। इहा असांजो मुस्तक़बिल आहिनि। शेख इब्न उसमीन रहमतुल्लाह फरमायो नंढड़ो ॿार जेकॾहिं अची बीह रहे पहिरीं सफ़ में, उनखे धिके नफ़रत विझां पोइ ते न करियो। इहे तव्हांजो मुस्तक़बिल आहिनि। अल्लाह जे घर सां इन जूं दिलियूं ॻंढियो, ॻंढियो इन्हनि जूं दिलियूं। उन ज़माने में औरतूं नंढड़ा ॿार खणी ईंदियूं हुयूं। पाण सुगोरा फरमाइनि था ऐं ॿार जे रोअण जो आवाज़ ॿुधां थो, नमाज़ मुख़्तसर करियां थो, छो कि किथे वीचारी माउ खे तकलीफ़ न थी। मोहब्बत ॾिसो, ख़ैराइत ॾिसो, माउ खे तकलीफ़ न थिए। पाण फरमाइनि था जेकॾहिं मुंहिंजी उम्मत मशक्क़त में न पवे त उन्हनि खे हुकुम करिया हर नमाज़ जे टाइम ते ॾंधण कनि, मिसवाक कनि। पर मुंहिंजी उम्मत मशक्क़त में पइजी वेंदी, तकलीफ़ में पइजी वेंदी। ॾिसो 3 रातियूं लगातार नमाज़ पढ़ाइनि था रमज़ान में तरावी, 4थी रात ॿाहिरि कोन निकिता, साहबा इंतज़ार में, अल्लाह जो प्यारो पैगंबर अञा ॿाहिरि कोन निकितो आहे। पुछियो वियो अल्लाह जे रसूल छो? पाण फिर ख़शीतो ऐं युक्तब अलैकुम क़ियामुल लैल, मूंखे ख़ौफ़ थियो किथे क़ियामुल लैल रात जी नमाज़ तव्हां ते फ़र्ज़ न थी वञे।
ॾिसो केतिरी मोहब्बत आहे उम्मत सां, केतिरी ख़ैर खाई आहे। उन पैगंबर जे बारे में असीं ग़लत ज़बानी करियूं का मुसलमान सोचे सघे थो? छा साहबा इज़त कंदा हुआ, छा एतराम कंदा हुआ। इमरान बिन हुसैन अली आयो आहे, मुसलमान थियो, पंहिंजो सॼो हथ अल्लाह जे नबी हथ में ॾिनाई, बैत कयाई, चवे तो मां मसिस्तु फर्जी बियमीनी मुंज़ु बायतु बिहा रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं खां हथ सॼो अल्लाह जे नबी हथ में ॾिनो अथमि, उन खां पोइ इहो सॼो हथ कॾहिं पंहिंजी शर्मगाह खे कोन लॻायो अथमि, कॾहिं शर्मगाह खे न। हीअ अल्लाह जे नबी जो एतराम आहे। साहबा बार बार चवंदा फिदाओ अबी व उम्मी, गुफ्तगू कंदे मुंहिंजा माउ पीउ तव्हां तां कुर्बान वञनि, माउ पीउ मुंहिंजा तव्हां तां कुर्बान वञनि, गुफ्तगू कंदे चवंदा हुआ। हत्ता कि तव्हां ॾिसो केतिरो एतराम कंदा हुआ। अल्लाहु अकबर। सैयदोना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चाचो आहे। चाचो घणो करे भाइटे खां वॾो हूंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो भाइटो चाचे खां वॾो हुजे। कंहिं माण्हू सुवाल कयो अब्बास तव्हीं वॾा आहियो या अल्लाह जो रसूल वॾो? सही सनद सां रिवायत आहे, केरु वॾो आहे? अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब उम्र में वॾो आहे, पर ज़बान कवारा न थी करे जो चवे त आऊं वॾो आहियां। अल्लाह ने उनखे फ़हम ॾिनो हो न, आख़िर प्यारे पैगंबर जी सोबत में रहिया न, सोबत जो असर थिए थो न। छा चयाई? हुवा अकबरो मिन्नी व अना वलिदतु क़बलहु। वॾो अल्लाह जो रसूल आहे, पर पैदा पहिरीं आऊं थियो आहियां, पैदा पहिरीं आऊं थियो आहियां। वॾो केरु? अल्लाह जो रसूल आहे। ज़बान गवारा न थी करे जो इहो अल्फाज़ ज़बान मां कढे त अल्लाह जे रसूल खां आऊं वॾो आहियां। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु, मुस्नद अहमद दी सही सनद सां हदीस, अमीरुल मोमिनीन आहिनि। जुमे जो ॾींहुं आहे, घरां गुस्ल करे कपिड़ा मटाए निकिता आहिनि नमाज़ पढ़ाइण जे लाइ, जुमे जी नमाज़ ख़ुतबो ॾियण जे लाइ। उहो दौर बि हो जॾहिं मस्जिद जो इमाम ख़तीब वक़्त जो हुक्मरान हो। असां तक़सीम करे छॾीसीं बाद में। हाणे हेॾा मौलवी वञी मस्जिदूं संभालींदा ऐं ही दुनिया जो कारोबार, हुकूमत जो कारोबार इहे दुनियादार हलाईंदा। बाबा मौलवी जो कहिड़ो कमु? सियासत सां, इस्लाम में सियासत हराम कोन्हे, यादि रखी छॾियो, पर इहा जमहूरी सियासत कोन्हे, मता तव्हीं सम्झो। जमहूरी सियासत जो इस्लाम सां तालुक ई न। सियासत मुतलकन हराम कोन्हे। पाण कपिड़ा मटाए गुस्ल करे निकितो आहे, घिटी मां वञे पियो। अल्लाह जी कुदरत, हिकिड़े माण्हू घर जी छित ते ॿ पखी ज़बह कया हुआ, कुठा हुआ, उन्हनि जो रत नारे मज़ा परनारो जेके चइबो आहे वहंदो। जॾहिं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह जे हेठां लंघियो, अची रत कपिड़नि ते किरियो। अल्लाह अकबर, कपिड़ा ख़राब थी विया, पाण वापसि वञे थो कपिड़ा मटाइण जे लाइ, पर ऑर्डर जारी कयई इन नारे खे था हटाए छॾियो। अमीरुल मोमिनीन जो ऑर्डर, पाण मोटी वियो, कपिड़ा मटाए तयार थी अचे पियो। अल्लाह अकबर, घिटी मज़ा अचे पियो। सैयदोना अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब अची अॻियां बीह रहिया। चवनि अमीरुल मोमिनीन, ख़बर अथो ही नारो इन ई जाइ ते कंहिं लॻायो? कि मूंखे मालूम त न। कि इहो नारो अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मुबारक हथनि सां लॻायो। हाणे रवैयो ॾिसो, हीअ सहाबा, मुस्नद अहमद सही सनद सां रिवायत, चवे न कि गुलाम खे, नौकर खे अदा नारो लॻाए छॾे, न, प्यारे पैगंबर जी इज्जत, तकरीर, तौक़ीर। पाण सैयदना उमर बिन ख़त्ताब जो नारो खणी अचो, नारो आंदो वियो, पाण झुकी बीठो। ॿिए माण्हू खे चयई मुंहिंजे पुठनि ते चढ़ी इहो नारो इन ई जॻह ते लॻाए जेको नारो अल्लाह जो रसूल पंहिंजे मुबारक हथनि सां लॻाए, उनखे उमर हटाए नथो सघे। या एतराम, सहाबा एतराम केतिरो कंदा हुआ अल्लाह जे प्यारे पैगंबर जो। अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान थियो। सही मुस्लिम जी हदीस चवे थो, मूंखां केरु पुछे त अल्लाह जे नबी जो चेहरो बयान कर, ऐं बयान करे कोन सघंदुसि।
हालांकि साहबी आहे, सोबत में रहियो आहे, छो बयान करे कोन सघंदुसि? चवे थो मूं कॾहिं अल्लाह जे प्यारे पैगंबर खे आमूं साम्हूं घूरे मूं कॾहिं कोन निहारियो, चिताए कॾहिं मूं कोन निहारियो। एतिरे क़दुरु हया साहबा चवनि था जॾहिं संदर मजलिस में असीं वेंदा हुआसीं का अन्न अला रूसिन तैर, ॼण असांजे मथे ते पखी वेठा हुजनि। पखी केते वेंदा आहिनि? जेका शइ साकिन हूंदी आहे, हरकत न हुजे, उन ते पखी जी मथां वेंदा आहिनि। साहबा चवनि था असीं अल्लाह जे रसूल साम्हूं ईअं वेंदा हुआसीं ॼण असांजे मथनि ते पखी वेठल हुजनि। एतिरो एतिराम अदब। अल्लाह अकबर, उन अज़ीम हस्ती, अल्लाह अकबर, उनखे घटि वधि ॻाल्हायो, ज़ुल्म करे वो कहिड़ो मुसलमान आहे। ऐं यादि रखो, अहिड़े टाइम ते ख़ामोश वेहणु गोया गुनाह जे अंदर बराबर जी शिरकत। ये सोशल मीडिया जो दौर आहे, ख़ामोश रहंदो छा नतीजो निकिरंदो? दुनिया बि सम्झंदी त नऊज़ बिल्लाह हाणे मुसलमाननि जे अंदरि उहा शइ कोन रही। दुश्मन असांखे आज़माए पियो, असीं नंढड़ा ॿार कोन आहियूं, यादि रखी छॾियो। असांखे वधीक नॉलेज आहे हिन सिलसिले में। अव्हांखे आज़माए छो पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो कानून आहे ब्लास्फेमी लॉ। मूं छा चयो? ही मुल्क वरी बि अल्लाह जे तरफ़ां हिकिड़ी नेमत आहे। कहिड़ो कानून? 295C। उन में छा आहे त जंहिं बि माण्हू, ही पाकिस्तान जे कानून जे अंदरि लिखियलु आइन में, जंहिं माण्हू अल्लाह जे रसूल जी गुस्ताखी कई उनजी सज़ा सज़ाए मौत। अगरचे अञा ताईं सज़ा कंहिंखे मिली कोन्हे, पर लिखियलु त आहे न। दुश्मन चाहे थो ही अल्फाज हटाया वञनि, बदलाया वञनि, अहिड़ो बदनाम कयो वञे जो माना नेठ या शिक हटाइणी पवे। तंहिंजे करे हिकिड़ी ॻाल्हि तव्हीं ॿुधंदा हुआ, जॾहिं बि को माण्हू गुस्ताखी करे थो, गुस्ताखी साबित बि थी वञे, सज़ा ॾियणु तव्हांजो कमु कोन्हे। इस्लाम हिकिड़ो कानून क़ाइमु कयो आहे, जेकॾहिं चोर चोरी करे थो साबित थी वञे, हथ तव्हां कोन कपींदो, वक़्त जी हुकूमत कपींदी। जेकॾहिं को ज़ानी ज़िना करे थो, संसार तव्हां कोन कंदो, हुकूमत कंदी। जेकॾहिं को माण्हू क़त्ल करे थो, कातिल खे क़त्ल कयो वेंदो क़िसास जे अंदरि, तव्हां कोन कंदो, हुकूमत कंदी। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं को माण्हू अल्लाह जे रसूल खे गिरफ़्त ॻाल्हाए थो, तव्हांखे हक़ न आहे जो फौरन खणी मारे छॾे। छो त दरवाज़ो जेकॾहिं खोलियोसीं त पोइ केतिरा बेगुनाह बि मारिजी वेंदा, बेगुनाह मारिजी वेंदा। जिते काबल आहे उन ते पोहतान हणी उनखे माराए छॾियो, कोर्ट में वञो। पर जेकॾहिं तव्हां मूंखां सुवाल कंदा डॉक्टर साहब, कोर्ट में सज़ा चई कोन थी, कोर्ट में सज़ा चई कोन थी, उनजो जवाब ही आहे, अदा तव्हां पंहिंजो फर्ज़ अदा करे छॾियो। हाणे जज साहिबान सज़ा नथा ॾियनि, क़यामत तेरी पाण जवाबदार थी उथंदा। मिसाल तव्हांखे ॾियां, शेखुल अरब वल अजम सैयद बदिउद्दीन शाहरास्ती रहमतुल्लाह अलैह, 1992 जो साल आहे। हिकिड़े बदबख्त सिंध जे अंदरि, उन ज़माने में अख़बार इबरत जे अंदरि, ख़ादिम वतन जे अंदरि अल्लाह ताला जी शान में गुस्ताखी कई। अल्लाह ॾिसो शाह साहब जी गैरत। मूंखे यादि आहे, आऊं शाह साहब बदिउद्दीन रहमतुल्लाह अलैह, शेख अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़हुल्लाह, असां हैदराबाद जे प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कईसीं ऐं उनजे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो, मुक़दमो दाख़िल कयो वियो। शाह साहब ईअं कोन चयो त वञी मारे अचोसि, कोर्ट आज़ाद कयो। शाह साहब मूंखे जेके लफ़्ज़ चया अॼु ताईं मूंखे यादि आहे। मूंखे चयईं, जे जज हिन खे आज़ाद कयो आहे, इहो क़यामत ॾींहुं पकड़ियो पियो, अल्लाह जी पकड़ खां बची कोन सघंदो। जे जज हिन ॾुहारी खे आज़ाद कयो आहे, जे अल्लाह ताला जे शान में गुस्ताखी कई, तंहिंजे करे कानून पंहिंजे हथ में खणणो कोन्हे। सज़ा नथी मिले, अल्लाह क़यामत ॾींहुं तव्हां खां कोन पुछंदो, यादि रखी छॾियो। हा, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूर आहे, अल्लाह जे नबी जे शान में गुस्ताखी थिए त पोइ असांखे अमली तौर ते बि जवाब ॾियणु घुरिजे। माफ़ कजो, अॼु उहो जवाब पाण वटि कोन्हे। मोहबत आहे, मञा थो, मूंखे को शक कोन्हे, मोहबत आहे अल्लाह जे रसूल सां। मुसलमान कावड़ ॾियनि बि था, जज़्बाती थियो वञनि, पर मोहबत जो सभ खां वॾो सबूत कहिड़ो आहे? शर्म में ठोड़ा वारो यादि रखो, अल्लाह जे प्यारे पैगंबर जी पैरवी।
पैरवी आहे। अल्लाह जो नबी चवे ॾाढ़ी छॾियो, असीं गुड़ाए छॾियो। पैगंबर ते सलवार बेदिन खां मथे रखो, असां जूं सलवारूं शहर जूं घिटियूं ॿारींदियूं वञनि। पाण फरमाइनि था रिश्वत वठण वारो ॾियण वारो ॿिन्ही ते अल्लाह जी लानत आहे, असीं मथे सां रिश्वत वठूं। पाण फरमाइनि था व्याज खाइण वारो, खाराइण वारो, लिखण वारो शायदि सभु बराबर जा गुनाह में शरीक आहिनि, असीं व्याज खाऊं पिया, खारायूं पिया। ज़िना खां अल्लाह जे रसूल रोकियो। केतिरा आहिनि असां में जेके मुस्लमान ज़िना कनि पिया। इग़राम बाज़ी वॾो गुनाह आहे, ज़िना खां वॾो गुनाह यादि रखी छॾियो इग़राम बाज़ी आहे। अल्लाह जे नबी छा फरमायो, मन वजदतमूहु यामलु अमल क़ौम लूत फ़क़्तुलुल फ़ाइल वल मफ़ऊल बिह। जंहिं माण्हू खे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वारो अमल कंदे ॾिसो, फ़ाइल खे मफ़ऊल खे ॿिन्ही खे क़त्ल करे छॾियो। मफ़ऊल खे उन सूरत में जो राज़ी हुजे, उन सां ज़बरदस्ती न थी हुजे, ॿिन्ही खे क़त्ल करे छॾियो। पर हुकुम कंहिंखे आहे? वक़्त जी हुकूमत। तंहिंजे करे तव्हां ॾिसो ज़िना जे लाइ शरीयत में हिकिड़ो फ़र्क़ु आहे। कुंवारो ज़िना करे उनखे संसार कोन कबो, 100 फटकाया वेंदा। लेकिन जेकॾहिं कुंवारो इग़लाम बाज़ी करे थो, हम जिन्स परस्ती करे थो, उम्मत जो इत्तफ़ाक़ आहे उनखे सदा मौत दी। इग़लाम बाज़ी ज़िना खां वॾो गुनाह आहे, गैर फितरी अमल आहे। जेकॾहिं कोई अमल करे थो, कहिड़ी मोहब्बत आहे तोखे अल्लाह जे रसूल सां? कहिड़ी तोखे मोहब्बत आहे मूंखे ॿुधाए? कहिड़ो तोखां अल्लाह दीन जो कमु वठंदो? नऊज़ बिल्लाह। जेकॾहिं तूं माना दीन जे शोबे जे अंदरि ॿुधी इहो कमु करी, कब रब तोखे तौफ़ीक़ ॾींदो? कहिड़ी हेड़े ग़लीज़ गुनाह जे अंदरि तूं जेकॾहिं ग़र्क़ आहीं, को मोमिन तसव्वुर करे सघे? मोमिन तसव्वुर बि कोन कंदो, सोच बि कोन ईंदी दिमाग़ जे अंदरि त इहो अमल करियां। अल्लाह जे रसूल हिकु दफ़े सही तरगीब तरीब जे अंदरि रिवायत मौजूद आहे, मुख़्तलिफ़ गुनाहगार तिन ते लानत कई आहे, पर जॾहिं इग़लाम बाज़ जो वारो आयो, पाण 3 दफ़ा लानत कनि था, ॿियनि ते हिकु दफ़ो। इग़लाम बाज़ ते 3 दफ़ा अल्लाह जे प्यारे पैगंबर लानत कई। दोस्तों, तंहिंजे करे दौर फितननि जो दौर आहे। इन जे अंदरि क़ुरान हदीस सां वाबस्तगी ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, उलमाए हक़ सां वाबस्तगी तमामु ज़रूरी आहे। अव्हांखे ॿुधायां, बाज़ औक़ात ॿ तव्हांखे सलफ़ जा कौल ॿुधायां थो, ऐं ॿई वॾा अहम आहिनि। अहले बिदत सां जेकॾहिं यारी आहे, ॾिसो अहले बिदत जा 2 क़िस्म आहिनि। हिकिड़ा आम मुस्लमान जिन खे का ॼाण कोन्हे, का ख़बर कोन्हे, असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि ताईं पहुचूं, दीन हक़ जी दावत पेश करियूं, क़ुरान हदीस जी रोशनी में सम्झायूं त बाबा हीउ कमु ग़लति आहे। ॿिया आहिनि मौलवी जिन खे ॼाण बि आहे, उन जे बावजूद बिदतूं कनि था। इन ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। हू ॼाण जे बावजूद बिदतनि खे चंबड़ियल आहे। असांजा सलफ़ एॾनि माण्हुनि खां पासो कंदा हुआ। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। इमाम अब्दुल्लाह बिन औन, अल्लाहु अकबर, 2 सदी हिजरी जो वॾो आलिम आहे। अब्दुल्लाह बिन औन चवे थो त मय्यु जालिसु अहलल बिदअ अशद्दु अलैना मिन अहलिल बिदअ। छा त असांजे सलाफ खे अल्लाह सम्झ ॾिनी। चवे थो जेको माण्हू बिदतिन सां उथ वेह करे थो, उहो बिदती खां वधीक असांजे लाइ नुक़सानकार आहे। छो त बिदती त पधरो आहे न, अदा ही पधरो बिदती आहे। पर जेकॾहिं को असां मञा वञी बिदतिन सां यारियूं रखे, जेके अॻवान आहिनि, उन्हनि सां उथ वेह करे इहो नुक़सान पहुचाईंदो। बिदतिन जा नज़रिया अवाम में राइज कंदो। तव्हीं सम्झंदा पंहिंजो माण्हू आहे, अव्हांखे उतां धकणंदो जितां बिदती बि धक नथो हणी सघे। इमाम अब्दुल्लाह बिन औन छा चयो त इहो वधीक सख़्तु आहे, नुक़सानकार आहे असांजे लाइ, बिदती खां ज़्यादा। ऐं ॿियो कौन ॿुधाईंदो आहे इमाम औज़ाई जो, अल्लाहु अकबर, अल इबाना जे अंदरि आहे। चवे थो मन सतर अलैना बिदअतहु लम तख़्फ अलैना उल्फतहु। छा त कौल आहे कि जे माण्हू असां खां पंहिंजी बिदत लिकाए छॾी, अहिड़ा ॿुधाए बिदतूं कंदा आहिनि, लिकाए छॾींदा आहिनि, ख़बर न पवे, पाण सां गॾु पिया हलंदा आहिनि। इमाम साहब छा थो चवे, मन सतर अलैना बिदअतहु लम तख़्फ अलैना उल्फतहु। उन जी मोहब्बत दोस्ती यारी असां खां कोन लिकंदी। बिदत लिकाए वियो पर दोस्ती यारी कोन लिकंदी। दोस्त ऐं यारी जेकॾहिं बिदतिन सां रखे थो त पोइ शामिल बि उन में करियोसि।
बिदत खे लिकाए वियो। यारी दोस्ती कोन लिकंदी। अहले बिदत जा जेके सरबराह आहिनि, जेके सरवार आहिनि, उन्हनि सां तुंहिंजी यारियूं आहिनि, माना सचो तूं बि कोन आहीं, तूं वॾा लाड़ो रखी पियो। इहो इमाम औज़ाई जो तारीख़ी कौल आहे। असांजा सलाफ केतिरे क़दुरु ख़बरदार करे विया जा त हिननि जी यारी दोस्ती नुक़सानकार आहे, ख़ुशूसन उहे जिन खे ॼाण बि आहे, उनजे बावजूदि बिदतूं नथा छॾीनि। लेकिन जेको आम मुस्लमान आहे, असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि ताईं पहुचूं, क़ुरान हदीस जो पैगाम पहुचायूं। अलाह ताला मन उन्हनि खे सम्झ ॾे, इहो असांजे लाइ ज़रूरी आहे। इहो तालुक़ दावत जो टोड़णो न आहे, इनखे जारी रखिणो आहे। अलाह ताला खां दुआ घुरां थो, अलाह ताला मुंहिंजो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो अचण ते क़बूल फरमाए। मुंहिंजी मुबारकबाद आहे असांजे तमामु प्यारे ऐं मुख़लिस दोस्त साईं वली मोहम्मद ख़ासकरी साहिब खे, अलाह उनजी जज़ा ख़ैरत फरमाए, जिन शानदार प्रोग्राम जो इनेकाद कयो। हेॾे वॾे तादाद जे अंदरि दोस्त पहुता आहिनि। रब खां दुआ घुरां थो, अलाह ताला साईं जी महिनतूं ऐं कोशिशूं क़बूल फरमाए। तव्हां दोस्त जेके हिते हली आया आहियो, जेके बि दोस्त परे खां पंधु करे आया आहिनि, सफ़र करे आया आहिनि, अलाह ताला उन्हनि जा गुनाह माफ़ फरमाए, अलाह ताला उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए। ऐं जॾहिं हितां मोटनि तॾहिं पंहिंजूं झोलियूं नेकी सां ऐं अल्लाह जी रहमत सां भरे उन खां पोइ उथनि। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।